साईं का मुझे भागे तू हिदायत कर। खेरता है साईं मुझे पुट रिश्तो न तो दे। छो न तो रे छा गाला चेतो तू गरीब भाई मां अमीर है। वनु भाग वठी अच। जी साईं मां वठी चांदस। आदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गरीब भेरे छडे अमीरन में रिश्तो करे दो। सिर्फ बांग्लादेशी साईं अना नानी वेठी आदीनी नहीं वेठी आ त भाग दे न। साईं मां सोचा ता जे के न्याणी बांग्लादेशी जो था न ये बंगलन में अकेली गुजारी जो आइन। ये अमीर छोरा बिन रनन के पयंदा आइन। ता जो न्याणी ते इज्जत प्यार ना इन सजू। असियो सोचो ता ते सुख वठा दी और सुख खडे में पई चको इज्जत प्यार का महरूम करे। हाँ साईं ने गला समझा दे। नबी फरमान ही खबर ना है नमाज में मुर्दे के पूरण में ऐनी आई जवान छे उनके शादी कराने में देर न कयो। या कानून हलायो था पाड़े में भाज दी अमीर गुलिंदा। साईं मां गरीब जरूर है। इने न्याणी मुझी न्याणी आई। इने न्याणी के प्यार इज्जत दियोस। इनन के प्यार इज्जत की जरूरत ना है बस पैसो गुरजी। छोकरन जी घेरे तरसो पैसो ना। अमीर छोकरा शादी करे सालन जे वे जोई न था अचन। सजी रात बाहर गुजारिंदा आहिन। बस साईं मुझे अखियूं खोले छॾे। माने पुट के रिश्तो दिनो। हर माण्हू खे इहो करणु घुरिजे। भाइरनि माइटनि जो हक़ आहे। तूं खेल जो